काश मेरू जो संग ॾेई छॾिया त अॼु कन आजा हुजनि। किथे तूं अजायो शक जे गंद में घेरजी त कोन वियो आहीं? थी सघे थो ईअं न बि हुजे। अजायो वती तो ख्वारीअ जो सोचींदो कंहिंसां ॻाल्हि कोन कई अथमि, पर मूंखे इहो शक न ॻाल्हि पकी थी लॻे। सरफराज़ खान तुंहिंजी बि ग़लती आहे। मिल्कियत फॿाइण जी लालच में हुनजो रिश्तो ई न कई। तुंहिंजी हैसियत मुताबिक़ केतिरा ई रिश्ता आया जेके तूं मोटाए छॾिया। हाणे भोग, नतीजो भोग। तोखे इहो नतीजो भोगणो ई पवंदो आहे। अदा, अदा साईं। हाँ, तूं हिते? अदा, हवेली आहे, उताक त न आहे जो मां अची का ग़लती कई हुजे? हा, वाकई मां उताक सम्झी वेठो हुउसि। अदा साईं, सोणीअ जी मदद कर। सोणीअ जी मदद? हा, के सुठी अस्पताल जे लाइ हुनजी मदद कर अदा। सोणीअ खे थियो छा आहे? हुनजे पुट जे यंग जो मसलो आहे। इहो त मंडो ई चङो आहे। ग़रीब जो ॿार असां सां सीनो साईंदो। तूं तयारी कर। मां? हा, नौरोज़ लाइ शहर हलणो पवंदो। हुनजो रिश्तो तय करणो आहे। मां छा हली कंदसि अदा? तोखे हलणो पवंदो। ॿियो भला मां कंहिंखे वठी ईंदुसि? न अदा साईं, तव्हां ई थी अचो। मुंहिंजो हलणु को ज़रूरी त नाहे। चङो, ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। सोनी के चोर थी चवी? चोर तो तुझे अंदर में वेठो आ। वधी त ॾिस मूड़े त कयाई ॿई जंगू चट थी वञनी राहू रद। बोले साल भी आई सेबती जो सोनी जो राहू ही रद्द कंदी है। वडी गाल आम गो गाडे गुटे कब्रिस्तान हवाले न करे छॾई। मूं ॾिठो थी पंहिंजो हा मनहूस जेको मुंह लगे उन जी फिटे समझ। उनखे त मानी भी नसीब न थींदी। हाँ, मुंहिंजो मुंह ख़राब आ। पाण त ॾिस कीअं पई जरकी, वॾी जरकी पई सही आ। रोशनी रोशनी लगी पई है। वो त संभाल पंहिंजो। मेड़ बत्ती थी पई आई। रुगो यूसुफ अचे त सही, अॼु अचे त सही। भली अचे यूसुफ। हा, मां में बेवाउन जे वाड़े में वाड़ाए न छॾियो मन। मुंहिंजो नालो भी नूरी नाही। ख़बर आ। ऐं मुंहिंजे पुट खां वॾी ग़लती थी वई जो अहिड़ी वड़ी वठी अची किले ते ॿधी अथसि। मां चवां थी मुड़ ॻाइण मुड़, न त कयाई न यूसुफ जहिड़ो खट ते पई खुडणियूं हणंदी आहे रुगो पो। हाय तूं त ॿुधी बि नथी बनी आ। ॻाल्हाई त अलाए छा थी आ। तूं चवी थी आऊं कर ज़ाल आहियां। हे तूं ज़ाल आहीं। मुड़ुस खे मॼियूं कयई पोइ बि वणे ई नथो आ। अहिड़ो मुड़ुस खट भेड़ो भलो।
सरदार साहब, माइंड योर लैंग्वेज। मुझो छोरो बि अंग्रेजी पढ़ंदो आहे ऐं मां उनखे बि चवंदो तड़े चोरा मूंसां अंग्रेजी न ॻाल्हाईंदो कर, न ॻाल्हाईंदो कर। पर उहो बि कोन पढ़ंदो। भला इहो ॿुधाए त मूं का तुंहिंजे ॾुखंदड़ रग ते हथ रखियो आहे? मां तुझी हरियाणी न आहियां, पंहिंजे आपे में रहो। मां त पंहिंजे आपे में आहियां, पर जॾहिं खां वठी तो इहा ड्रेस पाती आहे न, तूं पाण आपे मां निकिरी वई आई। ॻाल्हि ॿुध, असुल ऐं नकुल खे पंहिंजे ज़हन में रख, ज़हन में। मूंखे मजबूर न कयो, प्लीज हितां हलिया वञो। वो अंग्रेजी में छा चवंदा आहिनि? सारी सारी। पर ॻाल्हि ॿुध, जेकर इन मामले में तुंहिंजो हथ निकितो न त पोइ छा पोइ? हाँ, तव्हांजो लिहाज़ थी कयां, तव्हां उॾाम लॻायो। इहो विसारे वेठा आहियो त के पुलिस ऑफिसर सां मुखातिब वेठा आहियो। यादि अथमि, विसरियो ई कोन्हे। न तुंहिंजो माज़ी, न ई वरी तुंहिंजो मुस्तक़बिल। सरफराज़ अली ख़ान उॾामंदड़ पखीअ जो शिकार करणु चङी तरह ॼाणे थो। मिस सनम ASP, मां तव्हांखे ऑफिस में बि अरेस्ट करे सघां थी, पर न, मूंखे ॻोठ जो भरम रखणो आहे। ऐं मथे मां हवा निकिरी वेंदव त की पुलिस ऑफिसर सां कीअं ॻाल्हाइबो आहे। हाणे मां बि चवां थो त हण हथ कड़ी। मां बि ॾिसां त तोखे बाहि जे शोलनि सां खेॾण जो केतिरो शौक़ु आहे। ऑफिस में कैमरा लॻल आहिनि, वीडियो महफ़ूज़ थी वियो आहे। सरफराज़ ख़ान, सरदार साहब, मूंखे बाबा जे ॻोठ जो भरम रखणु अचे थो। जंहिं मूंखे चयो त तव्हांजो लिहाज़ रखां, तंहिं करे इज़त सां चवां थी, तव्हां हितां वञी सघो था। वञा थो, पर मां तोखे ऐं तुंहिंजे पिणे जी इज़त खे बि ॾिसी रहंदुसि। छो आयो आहीं? छो न अचां आंटी? न। छो आंटी, को कबीरा गुनाह थियो आहे मूंखां? मूंखे ईअं ई थो लॻे। पुछी सघां थो उहो गुनाह कहिड़ो आहे? मूंखे तव्हां रत जी बुई थी अचे। अम्मा, मां क्या चरी? बस कर, ॻाल्हाइण न थिए सां। पल में तोलो, पल में मास। मूंखे सम्झ में नथो अचे त कीअं थी तव्हांखे रत मां बू अचे। अहिड़ो छा कयो आहे मूं? मूंखे त ईअं महसूस थो थिए त तोसां फिज़ा जो रिश्तो कंदे ॼण को मां कबीरा गुनाह कंदी हुजां। मुमकिन आहे। तुंहिंजे पीउ ईअं छो सोचो? हुनखे कंहिं इहो हक़ ॾिनो? अच्छा, मतलब त असल इहा ॻाल्हि आहे आंटी। असल छा आहे? साफ़ सुध त नाही, बाक़ी मां नथी चाहियां। तव्हां चाहियो या खणी न चाहियो, पर मुंहिंजो जेको फिज़ा सां रिश्तो आहे न, वो अणटुटा, टुटणो न आहे। पुट, ओ यूसुफ,
ओयो थई कयई पुठियां सॾ वो बा चवंदा आहिनि त पुठियां सॾ निभाग जी निशानी हूंदी आहे। न कंदो कर मूंखे सॾ। तकलीफ़ हुई पुट, तॾहिं तोखे सॾियो। अबा कहिड़ी आफ़त टुटी अथई? हाँ अरे पीउ सां ईअं थो ॻाल्हाए पुट, थोरो ख़्यालु कर, थोरो ख़्यालु कर पुट, थोरो ख़्यालु कर। अबा तो जहिड़ा पीअर हूंदा त पुट सुखिया हूंदा। हाँ अबा ओ पुट यूसुफ, अबा मूंखे हिकु सुठे डॉक्टर खे ॾेखारिया पुट, मूंखे ॾेखारिया पुट कंहिं डॉक्टर खे। डॉक्टर खे मां बस अबा जंहिं कम सां मां वञा पोइ शन उहो कमु थियो हाणे। ओहो मुंहिंजा बच्चा, सॾ जे बजाए मूंखे छिड़मूं न ॾे पुट, मूंखे छिड़मूं न ॾे। कमाल तो करे बाबा, कहिड़ियूं ॻाल्हियूं तो करीं? हा बस पुट, हाणे कोन छॾींदुमि तोखे, पर को वक़्तु आयो न पुट त मां बि सॾ कोन ॾींदोमांइ, कोन ॾींदोमांइ, सॾ कोन ॾींदोमांइ। सॾे सॾे थकिजी पवंदे, पर मां कोन मिलंदोमांइ पुट, मां कोन मिलंदोमांइ, कोन मिलंदोमांइ। बस अबा अबो थी पियो आहे, न त कराया आहियां बिना दोल जे डांस। संभाल यूसुफ, पाण खे संभाल। ओ बाबा, बाबा मूंखे माफ़ करे छॾ बाबा, मां तुंहिंजो ॾोही आ। अबो मां बच्चन जे लाइ क़यामत जा वारिस हूंदा आहिनि। मां गुनहगार आहियां बा तुंहिंजो, मां ॾोही आ तुंहिंजो, मूंखे माफ़ करे छॾ अबा। खुदा जी बारगाह में मां कहिड़ो मुंहुं खणींदुसि अबा, मूंखे माफ़ कर अबा, मूंखे माफ़ कर। यूसुफ, यूसुफ अल्लाह पाक माफ़ करण वारो आहे, सब्र कर। मासड़ मां तो सब्र कयां तो, पर मासड़ अबे के चओ तो मूंखे माफ़ करे, मूंखे माफ़ करे। अल्लाह माफ़ कंदो, अल्लाह माफ़ कंदो बाबा। उथ हाणे, उथ त हलो, उथ उथ। अब्बा मां तुंहिंजो ॾोही आ, मूंखे माफ़ कजाए। जाने जाकरी क्या नहीं गई हम दीदी मार के नहीं मारे छड मूंखे अम्मा, मूंखे मरण ॾे। जेकी औरतूं माउ ऐं पीउ जी इज़त सां खेॾंदियूं आहिनि न, उहे बि चैन ऐं सुकून सां न आहिनि हूंदियूं। तूं सम्झे थी त मां तुंहिंजी दुश्मन आहियां? अम्मा अम्मा बस कर, ईअं न चओ। चुप, मूंखे ॻाल्हाइण ॾे। मूं बि ईअं तो वांगुरु ज़िद कयो हो, ज़िद करे प्यार जो पहाड़ो कयो हो। छा अम्मा? ॾिसा 3 महीना बि न गुज़रिया ऐं मुंहिंजो घर तबाह बर्बाद थी वियो ऐं मां उजड़ी वियसि। साईं रब साईं मदद कंदो, साईं वॾे न कई त छा थी पियो? सॉरी, मां तोसां मदद कंदसि जेका मूंखां पुॼी सघी। साईं साथ कई अथई, पर हिकिड़ी ॻाल्हि चवांव, ख़ुदि खां थोरो ख़्यालु कजो। ख़ुदि सां मुंहिंजो छा? ख़बर अथव जेको ख़ुदि आहे न, तो भाई ॾाढो बिचापड़ो अथव। ईअं न थी जो ॻाल्हि जो ॻाल्हि करे छॾे। सोणी चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे न वणे। असल में त अदा साईं जी भलायूं आहिनि, इन में ख़ुदि जो कहिड़ो ॾो? हा साईं, पाण वते थो तितिरो ॾारींदो
ऐं ॿियनि ते वरी अछाई कारण। सोणी जी साईं। माण्हू बि पंहिंजी धप मां कराया त न ईंदी आहे ऐं ॿिए जी ख़ुशबू मां बि धप ईंदी आहे। साइण सम्झदार आहीं तूं पाण सम्झी थी न। हाणे आऊं तोखे चिट्टो छा चवां। सोणी चवंदी आहे सच, पोइ अॻिलो सम्झे या न सम्झे उन जी मर्ज़ी आहे। सोणी तूं बि जेसी ताईं पंहिंजी आदत पूरी न करी न उसी ती तोखे बि माट किथे ईंदी। साइण अलाह न करे, अलाह न करे, आऊं का मंदाई न पई कयां, बसि मिड़ई सम्झायां थी इन कुटुंबी जो ख़्यालु कजो। इहो त मूंखे बि लॻो त अदा शहर जे लाइ मूंखे थो चवे। छा साइण वो शहर? नौरोज़ जी मंगणी जे लाइ। साइण कावड़ न लॻे त हिकिड़ी सलाह ॾियां। बाक़ी ॻाल्हि छाजे लाइ कयमि, सलाह जे लाइ त कयमि। साइण हथ थी वधां तो न वञो इहे न थिए जो तव्हां मोटो ई न ऐं हिते वेठी पार कढां। सोणी चवंदी आहे सच, मूंखे के वणे न वणे। सही थी चई सोणी। साईं पग मट यार आहियूं, तव्हां बि त ASP मां IG ते आयो। कल कलो की गिज अॼु मुंहिंजे ॻोठ जे मथां लामारा थी ॾे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायईं, इहा मुंहिंजी इंसल्ट आहे, इंसल्ट। बस SSP या ASP या कंहिं बि सूरत में मूंखे न खपे। जेकॾहिं तूं चवंदे त मां तोखे MP MNA खां बि चवराईंदुसि, इहे ॿई मूंखे ज़िले में न घुर्जनि। ओके, ख़ुदा हाफ़िज़। तो ख़ुशख़बरी आंदी? हाँ बाबा साईं, हाँ जल्द मिलंदी ख़ुशख़बरी। जेकॾहिं जल्द ख़ुशख़बरी न मिली न त पोइ दुनिया वारनि खे मां ख़ुशख़बरी ॾींदुसि, मां। ऐं मस्जिदनि में ऐलान थींदा। बाबा साईं कहिड़ी ख़ुशख़बरी ॾींदव? कहिड़ो मस्जिद में ऐलान थींदो इहो त ॿुधायो। हा इहा ई त मूं ते हमले कंदड़ जे जनाज़े जी निमाज़ फिलाणे टाइम ते फिलाणे हंधि थींदी। बाबा साईं भला तव्हां ॿुढो था सम्झो छा? बाबा साईं जे बि तुंहिंजे मथां हमलो कयो आहे न, मौला थो ॼाणे। ॾिसे थो त मां पंहिंजे अखियुनि सां कीअं थो लॻे वञी धकियां। कमदार तोखे न आहियां, पर मूंखे नवाज़ मौत जी निंड में सुतल खपे, सो बि तमामु जल्द। बाबा साईं तव्हां बसि ॾींहं ॿिनि जी मोहलत जो सम्झो त तव्हांजो कमु थी वियो। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजांइ त हाणे मूंखे इहा ॻाल्हि वरी वरजाइणी न पवे। बाबा साईं ज़रूरत ई कोन पवंदी, असुलु थी वेंदो। वञ धक पोइ मौला ॼाणे। अया वञ वञी सोच रखी न्यापो ॾे। संगला बाबा बाबा साईं बाबा लिख थोरा तुंहिंजा मां कमदार और मुंहिंजी घरवारी वरी ASP थींदी, ASP। हा ॿिन्हीअ खे खाब में छिछड़ा। बाबा साईं त पोइ भला कहिड़ो न्यापो ॾियांसि? चईसि त लॾो खणी वञे मुंहिंजे ॻोठ मां। सही ही छा था चओ? लॾो खणंदो? हा चईसि त लॾो खणे, न त ॾिस घर खे बाहि होत भर। सरफराज खान सां तो मुहारो अटकाए। ऐं उन्हनि हवेलियुनि जे आसमान जे ॾिन दीवारनि में पाण खे कैद करायो, जिते मुंहिंजो कोकू, मुंहिंजो दहो, मुंहिंजो रेव
हवान खे बि ॿुधण में कोन पियो अचनि। ऐं थियो उहो त हुननि मिल्कियत जे करे तुंहिंजे पीउ खे क़त्ल करे छॾियो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बयाबान करे छॾी। मूंखे त हुननि रण में रोले छॾियो ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ खे हमेशा हमेशा लाइ रोले छॾियो। तूं मूंखे पेट में हुईं ऐं हुननि ज़ालिमनि मूंखे हवेलीअ मां कढी छॾियो। उन जा नतीजा अॼु ॾींहं ताईं भोॻिया पई वेठी। पर अम्मा तूं मूंखे जेको बि ॿुधायो हिन में मुंहिंजे बाबा जो कहिड़ो कसूर हुयो? बाबा साईं जो प्यार तव्हां सां साॻियो ई रहियो न। खता वारा ऐं दुश्मन त हुननि जे खानदान जो हुया न। पर हुआ त वॾेरा न। मां प्यार जे ख़िलाफ़ न आहियां, बसि मां तोखे बचाइण थी चाहियां हुननि वॾेरनि खां जिन जूं रस्मूं ऐं रवाज डूंगर खां बि ॾाढा आहिनि। असीं त मेण खां बि वधीक हीणा आहियूं। बसि अम्मी तूं रोईंदी मूंखे तकलीफ़ थी थिए। पिसा मां तोखे इन हवेलियुनि जे तकलीफ़ुनि खां बचाइण चाहियां थी, छो त उन्हनि हवेलियुनि ॾांहुं वधंदड़ क़दम या त कटिया वेंदा या त क़ैद कया वेंदा। पर अम्मी मूं हाणे डिसाइड करे छॾियो आहे, मुंहिंजा कदम हवेलीअ ते ज़रूरु वेंदा, पोइ नोरेज़ लाइ वञनि या इंतकाम जे लाइ। नूरी, ओ नूरी, अचा थी अचा। मरी वई जा एॾे अच। फासी वैसे मज़ूरनि मां ख़ुशि थियो हूंदो त माउ पीउ खां माफ़ी वरिती आहे, हाणे सुखियो गुज़ारींदुसि। छा ते मच्छर मचाए ॾिनो थी? मानी गिरा खणी आ त खाई दवा खावां। मुंहिंजो हथु मुड़ी पियो आहे। कीअं बचायो? वरी छा थियो आहे तोखे? मुंहिंजी पिट खे त इहो हाल कयो आहे। माठ करे पी सॼो ॾींहुं पिट को हिन घर में तूं जो चवी वरी मूंखे वधी। मूं कंहिंखे कुआड़ियूं आयूं आहिनि? हा हण भला कुआड़ी मूंखे छॾाए पंहिंजी जान बि मुंहिंजी जान बि ये मख वांगुर चिंबड़ी थी वञी। वरी बि मां डोही। हा अचे चाची त चवां थी मानी पचाए ॾे तोखे, मूंखे त हथ में सूर आहे। भला छॾ हिन ॻाल्हियुनि खे हाणे। कुंड पासे में ॾिस को पापो बिस्किट पियल हुजे खणी आ, दवा कोन थी हले खाली पेट ते। के आंदा पापा ऐं बिस्किट जेकी हुया सो डरे वई तुआरी अकुराड़ी मां। मठ कर बि असांजो हाणे गॾु रहण मुश्किल थी वियो आहे नूरी। धमकियूं न ॾे, गिड़के वञी या तो वारी मां गो ऐं ॾो वरी मूं ते। हा न चवण मां के गो गाटो न भञाए। मुंहिंजो गाटो भञंदे? हा मुंहिंजो ॾे तलाक, ऐं तलाक सां गॾु उहे 10 लख बि। ॾींदो सां बि अजरे पर ज़मीन बि 10 लख बि कोन कंदी छा? इन लाइ प्यार जो परणो कई? इन लाइ बि तुंहिंजा प्यार जो परणो कोन कयो त तूं मूंखे बेइज़तो करीं, मुंहिंजे पीउ माउ जी इज़त न करीं। मर्द जो ख़्यालु कबो आहे, लिहाज़ कबो आहे। कुझु फंड राणे जे घर में विहारी अथमि, न फुटे थी न फाटे थी। मां हली वेंदसि माइटे, हली वेंदसि माइटे, न रहंदसि हिते। ॻाल्हि ॿुध, बिना इजाज़त जे घर जी चुआठ त टपी ॾेखार। माज़ूर आहे, मूं न आहियां। कराईंदोसि बिना तोल जे डांस। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।